अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो AK सिंध न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं नवाब वली मोहम्मद मां। यूसी ठट में ताज़ियूं बरसातियूं पवण ऐं कचे में ॿोॾि जो पाणी अचण करे बचलपुर ऐं उन जे आसपास केतिरी ॻोठनि में मच्छर ऐं मक्खियुनि जो आज़ार वधी वियो ऐं केतिरियूं बीमारियूं ज़ाहिर थियण लॻियूं, जिन में गैस्ट्रो, चमड़ी, मलेरिया जहिड़ियूं बीमारियूं मुंहुं कढण लॻियूं ऐं चौपायो माल में बेख़तरनाक बीमारियूं ज़ाहिर थियण लॻियूं ऐं चौपायो माल रोज़मर्रा मरण लॻो। बचलपुर शहर जो अवाम सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻो। बरसातूं ख़त्म थियण खां पोइ कंहिं बि इंतज़ामिया उपाउ न वठी सघी। न वरी हिन महिल का बचलपुर शहर में माण्हुनि लाइ इलाज लाइ कैंप लॻाई वई आहे, न वरी को चौपायो माल लाइ डॉक्टर मोकिलिया विया आहिनि त का माल खे वैक्सीन कई वञे। कोठाणा आला अख़्तियारनि खां घुर करे थो त असांजे शहर में मच्छर मार स्प्रे करायो वञे ऐं बचलपुर शहर में केतिरी मासूम ॿार तोड़े वॾा माण्हू बीमारियुनि में वरतल आहिनि। फौरी तौर ते कैंप लॻाई वञे ऐं केतिरी ॻोठनि में बचलपुर ॻोठ दाऊद जूणे जो, ॻोठ बाकर उनड़, ॻोठ सावण चांडियो, ॻोठ माकोड़ो, ॻोठ गुल मोहम्मद गबोल ऐं चौपायो माल मरण लॻो आहे। उन्हनि ॻोठनि में डॉक्टर जी टीम मोकिले वैक्सीन कई वञे त जीअं असांजा ॻोठ चौपायो माल बची सघनि। बचलपुर मां AK सिंध न्यूज़ जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार अली गबोल जे रिपोर्ट मुताबिक़ यूसी ठट में ताज़ियूं बरसातियूं पवण ऐं कचे में ॿोॾि जो पाणी अचण करे बचलपुर ऐं उन जे आसपास जे केतिरी ॻोठनि में मच्छर ऐं मक्खियुनि जो आज़ार वधी वियो ऐं केतिरियूं बीमारियूं ज़ाहिर थियण लॻियूं आहिनि, जंहिंमें गैस्ट्रो, चमड़ी ऐं मलेरिया जहिड़ियूं बीमारियूं मुंहुं कढण लॻियूं ऐं चौपायो माल में बि ख़तरनाक बीमारियूं ज़ाहिर थियण लॻियूं ऐं चौपायो माल रोज़मर्रा मरण लॻो। बचलपुर शहर जो अवाम सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻो आहे।